रिपोर्टर गुलजान खान चांडियो नसीराबाद क़ौमी अवामी तहरीक जे सर ते वधंदड़ बदनामी ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिबि नसीराबाद में गुज़िरियल 2 हफ़्तनि खां बदनामी उरूज ते पहुची चुकी आहे। ॾींहुं ॾिठे जो चोरियूं धाड़ा फुरूं कयूं पियूं वञनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सर ते ज़मीर मुंगेरी, ज़मीर सियाल, हफ़ीज़ तुनियो, बाबर जलबाणी, इनाम कांधड़ो, काशिफ गाढ़ी, ज़हीर कलहोड़ो, रमज़ान शेख ऐं कारकुननि जी अॻुवाणीअ में टैक्सी स्टैंड खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां नसीराबाद नंढिड़को ऐं लावारिस लॻी रहियो आहे। हिते कानून जी का बि रट नज़र कोन थी अचे। ॾींहुं ॾिठे जो शहर जे रोडनि रस्तनि तां शहरियुनि खां मोटरसाइकिलूं ऐं रोक रक़म फुर थी वञे थी ऐं ॿिए पासे वापारियुनि जे दुकाननि ऐं घरनि हथियारनि जे ज़ोर ते यगमाल बणाए सनन धाड़ा हया था वञनि। पर बार पुलिस स्टेशन ऐं SSP ऑफिस जा चकर काटे शिकायतूं करे वेही था रहूं। पुलिस पंहिंजे किरदार बेवसी वारो ॾेखारे रही आहे। अहिड़े अमल जी मज़म्मत कंदे घर था करियूं त नसीराबाद जो अमन अमान बहाल कराए शहरवासी खे फुर थियल रोक रक़म ऐं मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि, न त एहतिजाजी तहरीक रोज़ जी बुनियाद ते शुरू कई वेंदी। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ नसीराबाद।